Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed Kolachi and I welcome to all of you in Names Virtual Academy. Today we are going to practice and learn some other rules of sentence structure that can be included in your error detection section to check you up in your tests. हाँ अग में असां एरर डिटेक्शन जा रूल्स पढ़ी आया आहियूं। होपफुली उन्हनि खे तव्हां प्रैक्टिस बि कंदा हूंदव ज़रूरु ऐं अॼु असां उन खां अॻिते वधूं था पिया। अच्छा, अॼु जो असांजो जेको पहिरियों रूल आहे उहो इहो आहे त वेन द सब्जेक्ट ऑफ द कलेक्टिव नाउन। हाणे कलेक्टिव नाउन असां अॻ में पढ़ी आया आहियूं। कलेक्टिव नाउन अहिड़े नाउन खे चइबो आहे जेको हिकिड़ो ई वर्ड हुजे लेकिन उहो कलेक्शन ऑफ सम थिंग्स खे शो करे। मिसाल तौरु जीअं टीम ऑफ प्लेयर्स, टीम ऑफ फुटबॉल प्लेयर्स, टीम ऑफ क्रिकेट प्लेयर्स। टीम जेको आहे, टीम में कॾहिं बि हिकिड़ो जेको आहे माण्हू न हूंदो आहे। ठीकु आहे। अच्छा, जीअं पीपल, हाणे पीपल में कॾहिं हिकिड़ो माण्हू न हूंदो। ठीकु आहे। इन तरीक़े सां जीअं फ्लीट चइबो आहे द कॉम्बिनेशन ऑफ एरोप्लेन्स। ठीकु आहे। जहाज़नि जो हिकिड़ो टोलो जेको हुजे उन खे फ्लीट चइबो आहे। या चए आर्मी में को हिकिड़ो शख़्स कॾहिं बि न हूंदो आहे। ठीकु आहे न। हा, जेकॾहिं हिकिड़े शख़्स खे असांखे शो करिणो आहे तव्हां अक्सर वर्ड ॿुधो वन मैन आर्मी जीअं चवंदा आहिनि। वन मैन आर्मी क्लियर कंदा उहो तव्हांखे। लेकिन अगरि वर्ड सिर्फ़ु आर्मी आहे त इट मीन्स के द कलेक्शन ऑफ द सोल्जर्स। ठीकु आहे। उहो कॾहिं आर्मी जेको वर्ड आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कंहिं हिकिड़े वर्ड माण्हू खे शो नथो करे सघे। उनखे चइबो कलेक्टिव नाउन्स। ठीकु आहे। हाणे अचे थी वेन द सब्जेक्ट ऑफ द कलेक्टिव नाउन। जॾहिं कलेक्टिव नाउन जो सब्जेक्ट कम्स बिफोर द कलेक्टिव नाउन, उन ई कलेक्टिव नाउन जंहिंखे उहो शो करे थो उन जो सब्जेक्ट उन खां अॻु में अचे थो। जेकॾहिं उन खां अॻु में, इट्स यूज़ेज विल बी प्लूरल। पोइ उहो प्लूरल काउंट कयो वेंदो, प्लूरल उन जो यूज़ेज थींदो। कीअं? हाणे तव्हां इहो सेंटेंस में सम्झी सघो था। हाणे असां वटि सेंटेंस आहे, अ बैंड ऑफ रॉबर्स हैव अटैक्ड द सिटी। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था मां हैव आयो आहे। ठीकु आहे। हाणे हिते असां वटि जेको आहे कलेक्टिव नाउन इस्तेमालु थियल आहे। हाणे कलेक्टिव नाउन कहिड़ो आहे हिते? बैंड। हाणे हिनखे बैंड बि चइबो अथव, गैंग बि चइबो अथव। असल में जेको वर्ड किताब में यूज़ थियल आहे उहो बैंड आहे। ठीकु आहे न। बैंड किथे किथे तमामु घटि इस्तेमालु थींदो आहे, पर बैंड स्पेशली चइबो आहे जेको कलेक्टिव नाउन फॉर म्यूज़िशन्स हूंदो आहे इहो। ठीकु आहे न, सिंगर्स। ठीकु आहे। उन्हनि जे लाइ इहो इस्तेमालु थींदो आहे। लेकिन जेको रॉबर्स जे लाइ इस्तेमालु थींदो आहे उहो गैंग इस्तेमालु थींदो आहे। हाणे किताब में बैंड लिखियलु आहे, इन जे करे मां इहो वर्ड बि लिखियो ऐं ब्रैकेट में गैंग बि लिखियो आहे। लेकिन किथे किथे बैंड बि इस्तेमालु थींदो आहे, पर इहो तमामु घटि थींदो आहे। इन जो जेको एक्यूरेट या करेक्ट यूज़ेज चऊंसि इन जो कलेक्टिव नाउन आहे रॉबर्स जो, उहो आहे गैंग। ठीकु थी वियो। अच्छा, अ गैंग ऑफ रॉबर्स हैव अटैक्ड द सिटी। हाणे हिते तव्हां ॾिसी सघोसि था। हाणे हिते जेका मां एरर कई आहे उहो कंहिंखे कयो आहे हैव खे। हाणे हिते कीअं? हाणे हिते तव्हां रॉबर्स खे ॾिसो था तव्हांखे लॻंदो हैव आहे, लेकिन असल में असांजो टारगेट रॉबर्स न आहे। असांजो टारगेट छा आहे? अ बैंड। हाणे जॾहिं अ बैंड ऑफ रॉबर्स माना रॉबर्स जो हिकिड़ो बैंड या रॉबर्स जो हिकिड़ो गैंग जी जेकॾहिं ॻाल्हि करूं था त गैंग घणा आहिनि? हिकिड़ो आहे न। जॾहिं गैंग हिकिड़ो आहे त उहो एज़ अ सिंगुलर जेको आहे कंसीडर कयो वेंदो, सिंगुलर जे तौर ते। कीअं? मथे असां रूल छा पढ़ियोसीं? वेन द सब्जेक्ट ऑफ द कलेक्टिव नाउन कम्स बिफोर। ओ हे कलेक्टिव नाउन आहे। हाणे हिन जो जेको सब्जेक्ट आहे उहो हे आहे। जेकॾहिं हे शुरू में अचे हा, ठीकु आहे, हे जेकॾहिं शुरू में अचे हा, हे जेको कलेक्टिव नाउन आहे पाण बाद में अचे हा, सब्जेक्ट इन जो पहिरियों अचे हा, त पोइ असां इन खे काउंट कयूं आहे छा? प्लूरल। ठीकु आहे। पर हाणे जेकॾहिं कलेक्टिव नाउन पहिरियों अची वियो आहे ऐं उहो जेको सब्जेक्ट ऑफ कलेक्टिव नाउन आहे उहो हे सब्जेक्ट ऑफ कलेक्टिव नाउन आहे, इहो जेकॾहिं बाद में अची वियो आहे त हाणे असां इन खे छा कंसीडर कंदासीं? इन खे सिंगुलर कंसीडर कंदासीं, छो त आ बैंड लिखियलु आहे। हाणे आ बैंड जे करे ओ हे जेको तव्हां ॾिसी सघो था, तव्हां हिन खे कंसीडर कंदो ओ हिते आ बैंड सां गॾु तव्हां ख़बर आहे हेल्पिंग वर्ब हैव न लॻंदो आहे, बल्कि छा लॻंदो आहे? हाणे हैव जेको आहे हिते इहो ग़लति इस्तेमालु थियल आहे, हिते एरर आई आहे। आ बैंड ऑफ रॉबर्स हिते थींदो ओ हैज़। ठीकु आहे। अ बैंड ऑफ रॉबर्स हैज़ अटैक्ड द सिटी। हाणे इहो करेक्ट आहे, छो त असां हिते ऑफ रॉबर्स खे न ॾिसंदासीं, असां छा ॾिसंदासीं? आ बैंड खे। आ बैंड जेकॾहिं मतिलबु अगेन आई रिपीट
कि जेकॾहिं सब्जेक्ट, हाणे सब्जेक्ट छा आहे, सब्जेक्ट हो हे आहे रॉबर्स। हाणे कलेक्टिव नाउन छा आहे, कलेक्टिव आहे बैंड या गैंग। हाणे जेकॾहिं कलेक्टिव नाउन पहिरियों इस्तेमालु थिए, उनजो सब्जेक्ट बाद में इस्तेमालु थिए, त उहो कलेक्टिव नाउन एज़ सिंगुलर डील थींदो आहे, यानी त हैव न ईंदो बल्कि छा थींदो, हैज़। अच्छा, हाणे जेकॾहिं सब्जेक्ट पहिरियों हुजे ऐं कलेक्टिव नाउन बाद में हुजे त पोइ उहो कीअं कंसिडर थींदो, उहो मिसाल हे ॾिसो। हाणे हिते असां वटि ॿियो मिसाल आहे, रॉबर्स ऑफ अ बैंड या गैंग हैज़ अटैक्ड द सिटी। हाणे उहो प्लूरल जेको आहे न कंसिडर कयो वेंदो, कीअं, हाणे हिते जेको आहे तव्हां हिन बैंड खे बैंड खे न ॾिसंदव, उहो हिते जेको आहे उहो हिन खे ॾिसंदो, सब जेको वर्ब आहे उहो हिन सब्जेक्ट खे ॾिसी करे लॻंदो। हाणे हे सब्जेक्ट आहे, हे जेको आहे कलेक्टिव नाउन। हाणे कलेक्टिव नाउन जॾहिं अंदरि अचे, सब्जेक्ट उन खां पहिरियां अची वञे, जेको हे रूल चवे थो, जॾहिं कलेक्टिव नाउन अंदरि हुजे, सब्जेक्ट उन खां पहिरियां इस्तेमालु थिए, त उहो जेको सब्जेक्ट आहे उहो जेको आहे प्लूरल जे तौर ते कंसिडर कयो वेंदो आहे, प्लूरल जे तौर ते उन सां ट्रीट कयो वेंदो आहे सब्जेक्ट सां। ठीकु आहे, जेकॾहिं रॉबर्स पहिरियों ईंदो थींदो रॉबर्स ऑफ अ बैंड आर गैंग, पोइ थींदो हिते छा थींदो, हाणे हे कलेक्टिव नाउन अंदरि लॻल आहे, उनजो सब्जेक्ट पहिरियों लॻल आहे, इन जे करे हिते हैज़ जेका आहे एरर आहे, हिते करेक्ट छा थींदो, हैज़ ग़लति आहे, इन जो करेक्ट जेको छा थींदो, उहो थींदो हिते हैव। हे करेक्ट आहे, इन जो हिते हे करेक्ट आहे, हे थींदो रॉबर्स ऑफ अ बैंड आर गैंग हैव अटैक्ड द सिटी। हाणे हिते रॉबर्स खे ॾिसंदासीं त हैव पवंदो, हे प्लूरल आहे, इन जे करे इनखे प्लूरल काउंट कबो, वर्ब बि प्लूरल वारो इस्तेमालु थींदो। हिते जेकॾहिं असां आणंदासीं त हिते असां अ बैंड खे ॾिसंदासीं, कलेक्टिव नाउन खे ॾिसंदासीं, कलेक्टिव नाउन खे असां एज़ अ सिंगुलर डील कंदा आहियूं, हिते हैज़ पवंदो। ठीकु आहे, हाणे इहो रूल नंबर 1 आहे असांजो। रूल नंबर 2, हाणे हियर ऑल मटीरियल नाउन्स आर ट्रीटेड सिंगुलरली। हाणे जेके मटीरियल नाउन हूंदा आहिनि, मटीरियल नाउन असां पढ़ी चुका आहियूं। ठीकु आहे, मटीरियल नाउन छा हूंदा आहिनि, मटीरियल माना तव्हां सम्झी सघो था, मटीरियल नाउन माना अहिड़ो नाउन जेको ॿिए कंहिं शइ सां ठहियो हुजे, अहिड़ो नाउन जेको कंहिं ॿी शइ सां ठहियो हुजे। ठीकु आहे न, हाणे जीअं असांजी टेबल आहे, टेबल इज़ मेड अप ऑफ वुड। जीअं असांजो मोबाइल आहे, मुख़्तलिफ़ मशीनुनि सां मिली करे ठहियो आहे। जीअं इंसान जो इवन सेल आहे, सेल मुख़्तलिफ़ शयुनि सां मिली करे, सेल सभ खां नंढो जेको आहे कंसिडर कयो वेंदो आहे, जेको आहे जुज़ो आहे, लेकिन इहो बि मुख़्तलिफ़ शयुनि सां मिली करे ठहंदो आहे। जीअं इंसान पाण ख़ुदि आहे, इंसान पाण बज़ात ख़ुदि मटीरियल आहे। जीअं पाणी आहे, पाणी H2O लिखंदा आहिनि, ठीकु आहे, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन सां मिली करे पाणी जेको आहे उहो ठहियो आहे। इन तरीक़ेकार सां ॿिया बि जेके मेटल्स आहिनि, मटीरियल नाउन जेके बि आहिनि, मटीरियल नाउन हमेशह आर ट्रीटेड सिंगुलरली, माने जेकॾहिं सेंटेंस में उहे इस्तेमालु थींदा त उन्हनि सां वर्ब सिंगुलर वारो लॻंदो, प्लूरल वारो वर्ब न लॻंदो। कीअं, हाणे मिसाल हिते ॾिसो, जीअं गोल्ड मटीरियल नाउन आहे, तव्हां ख़बर आहे, ठीकु आहे न, मुख़्तलिफ़ इन्हनि शयुनि जो मिली करे ठही अथव। गोल्ड आर एक्सपेंसिव न थींदो, हालांकि मटीरियल नाउन आहे। हाणे हिन ते सम्झो तव्हां साॻियो रूल अप्लाई थिए थो, सिर्फ़ु जेकॾहिं मटीरियल नाउन लिखियलु आहे, उनजो सब्जेक्ट न लिखियलु आहे, त उहो मटीरियल नाउन छा काउंट थींदो, उहो सिंगुलर काउंट थींदो। हाणे हिते बि ऑल मटीरियल नाउन्स आर, हाणे हे त जेको आहे कलेक्टिव नाउन जो आहे, मटीरियल नाउन आहे, मां ॿुधायां थो त रूल्स इन तरीक़े सां फॉलो थींदा। मटीरियल नाउन खे हमेशह सिंगुलर तौर ते डील कयो वेंदो। हाणे जीअं त गोल्ड आहे, गोल्ड मटीरियल नाउन आहे, गोल्ड आर एक्सपेंसिव न थींदो। हाणे हिते जेको आर आहे इहो ग़लति इस्तेमालु थियल आहे ग्रामेटिकली, गोल्ड इज़ एक्सपेंसिव। ठीकु आहे, गोल्ड जेको मटीरियल आहे इहो जेको छा आहे, एक्सपेंसिव आहे, महांगो आहे। अच्छा, हाणे इन खां अॻिते अचोसि, अॻिते अञा ई तव्हांजे लाइ जेको आहे क्लियर थी वेंदो, लेकिन हिते जेको आहे इज़ जेको आहे इन जो करेक्ट ऑप्शन आहे, आर जेको आहे इहो ग़लति इस्तेमालु थियल आहे। एरर जेका इन सेंटेंस में असां डिटेक्ट कईसीं उहा छा हुई, उहा हुई आर। ठीकु थी वियो। अच्छा, हाणे अॻिते अचो, हाणे अॻिते असां वटि ॿियो मिसाल आहे जो वाटर आर हेल्दी। हाणे तव्हांखे ख़बर आई आहे त वाटर आर हेल्दी कीअं थींदो। वाटर सिंगुलर नाउन आहे ऐं सिंगुलर मटीरियल नाउन आहे। ठीकु आहे, इन जे करे मटीरियल नाउन खे असां हमेशह सिंगुलर तौर ट्रीट कंदा आहियूं, इन जे करे हिते आर न ईंदो, बल्कि छा थींदो, वाटर इज़। हालांकि वाटर इज़ मेड अप ऑफ हाइड्रोजन एंड ऑक्सीजन। हालांकि वाटर जेको आहे ॿिनि शयुनि सां मिली करे ठहियो आहे, लेकिन हाणे ॿिनि शयुनि सां मिलण खां पोइ हाणे त हिकिड़ो आहे न उहो, इन जे करे असां उन खे सिंगुलर तौर ते डील कंदासीं। वाटर इज़ हेल्दी। ठीकु आहे, करेक्ट ऑप्शन इज़ आहे, आर जेको आहे उहो ग़लति आहे। अच्छा, हाणे अॻिते अचो, ख़ुदि ऑक्सीजन आर इम्पोर्टेंट। ऑक्सीजन आर न थींदो, ऑक्सीजन ख़ुदि हिकु जेको आहे उहो आहे मटीरियल आहे। ठीकु आहे न, ऑक्सीजन आर इम्पोर्टेंट न थींदो, छा थींदो, ऑक्सीजन आर ग़लति आहे, ऑक्सीजन
इज़ इम्पॉर्टेंट, जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो इज़ आहे। जेके मटीरियल नाउन्स आहिनि उहे हमेशह सिंगुलर तौर ते डील कया वेंदा आहिनि, अनलेस जेतिरे ताईं उन्हनि जो क्वांटिटी या नंबर क्लियर न कयो वञे। जेकॾहिं क्वांटिटी या नंबर उन्हनि जो क्लियर कयो वेंदो पोइ केस डिफरेंट थी वेंदो। पोइ केस कीअं डिफरेंट थी वेंदो उहो वरी तव्हां हेठि सम्झी सघो था। नेक्स्ट जेको रूल आहे उहो उन जे बारे में। अच्छा, हाणे नेक्स्ट रूल छा थो चवे, हाणे इहो गौर सां सम्झो। हाणे साॻियो इन सां कनेक्टेड आहे। वेन द मटीरियल नाउन इज़ काउंटेबल। हाणे मथे असां पढ़ी आयासीं जेकॾहिं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन पूरे मटीरियल नाउन जे बारे में ॻाल्हायो वेंदो, जीअं वाटर आहे H2, जीअं वाटर आहे, जीअं ऑक्सीजन आहे, जीअं गोल्ड आहे, ठीकु आहे, जीअं कॉपर आहे, ऐं जीअं टी आहे, ख़ुदि टी चांहि जेका असां पीअंदा आहियूं, इहे बि मटीरियल आहे न, मुख़्तलिफ़ इन में जेके पवंदा आहिनि। खीर पवंदो आहे, पाणी पवंदो आहे, पती पवंदी आहे, इन में खंडु पवंदी आहे, ठीकु आहे न। मुख़्तलिफ़ इन्हनि मिली करे मटीरियल सां मिली करे उहो ठहंदी आहे। चांहि बज़ाति ख़ुदि हिकु मटीरियल नाउन आहे, ठीकु आहे। हाणे जॾहिं मटीरियल नाउन काउंटेबल हुजनि, हाणे चांहि काउंटेबल त न आहे न, हिकु चांहि ॿ चांहि। हाणे जॾहिं चांहि जे कप जी ॻाल्हि हूंदी त पोइ काउंटेबल थींदो, चांहि जो हिकु कप, चांहि जा 2 कप, ठीकु आहे न। ईअं बज़ाति ख़ुदि गोल्ड, ईअं उहो बि जेको आहे सिर्फ़ु गोल्ड जी ॻाल्हि कंदासीं त सिर्फ़ु गोल्ड आहे। जेकॾहिं क्वांटिटी ऑफ गोल्डन ऑर्नामेंट्स जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त पोइ केस चेंज थी वेंदो। वेन द मटीरियल नाउन इज़ काउंटेबल, जॾहिं हुजे मटीरियल नाउन लेकिन काउंटेबल हुजे, उनजी क्वांटिटी जे बारे में ॻाल्हायो वञी रहियो हुजे, पोइ इट्स यूज़ बिकम्स प्लूरल टू। पोइ उनजो यूज़ जेको आहे एज़ प्लूरल डील कयो वेंदो। कीअं? हाणे हिते तव्हां ॾिसो, हिते आहे डायमंड्स। हाणे डायमंड इज़ अ मटीरियल नाउन, पर हिते इन खे डायमंड्स, हाणे ख़ुदि इन खे प्लूरल कयो वियो आहे। क्वांटिटी जे बारे में ॻाल्हायो वञे थो त घणा डायमंड्स। हाणे डायमंड्स, हाणे हिते जेको आर इस्तेमालु थियल आहे इहो करेक्ट आहे। मतां ईअं सम्झो त असां मथे रूल पढ़ियोसीं, मटीरियल नाउन खे हमेशह सिंगुलर काउंट कयो वेंदो आहे ओतिरे ताईं जेतिरे ताईं उहा सिंगुलरली शो कया वञनि। हाणे जीअं पाणी, असां सिंगुलरली पाणी जे बारे में ॻाल्हायोसीं, दुनिया में जेको पाणी आहे उन जे बारे में जॾहिं ॻाल्हाईंदासीं त पोइ वाटर इज़ थींदो, वाटर आर न थींदो। पर जेकॾहिं काउंटेबल मटीरियल नाउन्स जी ॻाल्हि कजे, ऐं ॿी ॻाल्हि इहा बि क्लियर सम्झी छॾो। हाणे जीअं वाटर आहे, वाटर काउंटेबल न हूंदो आहे। द बॉटल्स ऑफ वाटर काउंटेबल हूंदा आहिनि। जीअं पाणी जूं बोतलूं जेकॾहिं चऊं उहे काउंटेबल थी सघनि, पाणी त काउंटेबल आहे ई कोन, ऑक्सीजन काउंटेबल आहे ई कोन। हाणे जीअं चऊं त मोहब्बत काउंटेबल आहे, मोहब्बत काउंटेबल न आहे। नफ़रत काउंटेबल न आहे। हालांकि एब्स्ट्रैक्ट नाउन्स आहिनि इहे, मां तव्हांखे सिर्फ़ु उन्हनि जो मिसाल ॾेई सम्झाइण जी कोशिशि थो कयां पियो। त जॾहिं उन्हनि जी क्वांटिटी जी ॻाल्हि कई वेंदी, जॾहिं उन्हनि खे क्वांटिटी में शो कयो वेंदो, या काउंटेबल मटीरियल नाउन्स जी जॾहिं ॻाल्हि कई वेंदी, पोइ उहे प्लूरल बि इस्तेमालु थींदा। कीअं? हाणे हिते ॾिसो डायमंड्स, हाणे एस इन खे लॻियल आहे, इन जे करे इहो जेको आहे आर इन सां सही लॻियल आहे, इन में कोई एरर न आहे। मतां इन में आर खे इज़ करे छॾो ऐं एरर कयूं वेठा हुजनि, न। या डायमंड्स आर अ वेमन्स बेस्ट फ्रेंड, ये करेक्ट आहे। अच्छा, हाणे उन खां नेक्स्ट मिसाल ते अचो, प्लीज़ पिक अप ऑल ब्रिक्स एंड स्टोन्स। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था, ब्रिक्स बि मटीरियल नाउन आहे ऐं स्टोन्स बि मटीरियल नाउन आहे, लेकिन हिते इन्हनि छा कयो आहे, हिते ओ एस इन्हनि असांखे ऑलरेडी हणी ॾिनो आहे, जीअं मथे एस लॻल आहे। इन जे करे हाणे जेको एस जे करे जेको हे असां इन खे वर्ब में एज़ प्लूरल इन खे डील कयोसीं, इहो जेको आहे उहो छा आहे, करेक्ट आहे। हालांकि इहो एरर हिते न आहे। सेम इज़ द केस विद दिस बी सेंटेंस, प्लीज़ पिक अप ऑल ब्रिक्स। हाणे ऑल जी माना हाणे हिते असां क्वांटिटी ॻाल्हि करूं था, ब्रिक्स एंड स्टोन्स, ठीकु आहे न, सिरूं ऐं पत्थर। हाणे हिते काउंटेबल मटीरियल नाउन आहे, इन जे करे इहो डील कयो वेंदो एज़ प्लूरल, न कि सिंगुलर। इन जे करे हिते एस लॻल आहे, हिते एस लॻल आहे, इहो करेक्ट आहे, कोई हिते एरर न आहे। हाणे आख़िर ते अचो, हाणे हिते आहे दीज़ ब्रिक्स। हाणे हिते इज़ न थींदो, मतां सम्झो हिते मटीरियल नाउन आहे, सिंगुलर डील कयो वेंदो न। हाणे हिते इन्हनि ख़ुदि असांखे एस हणी ॾिनो आहे, माना क्वांटिटी खे शो करनि था, दीज़ ब्रिक्स। हाणे मुंहिंजे अॻियां 100 सिरां पियूं आहिनि, 40 पियूं आहिनि, 700 पियूं आहिनि, 500 पियूं आहिनि। हाणे जॾहिं सिरनि जी ॻाल्हि, सिर्फ़ु सिर जी ॻाल्हि हुजे आहे, सिर जेका आहे ब्रिक इज़ अ मटीरियल नाउन, ठीकु आहे, ऐं मिटी वग़ैरह वग़ैरह सां मिली करे इन्हनि खे ठाहींदा आहिनि, भट्ठे में पचाईंदा आहिनि। हाणे जेकॾहिं सिर्फ़ु हिकिड़ी सिर जी ॻाल्हि हुजे आहे, उहा सिर ॻाल्हाए पूरी दुनिया जे सिरनि जे बारे में रही हुजे, लेकिन असां उन खे एज़ सिंगुलर डील कयूं आहे। लेकिन हाणे जब इन्हनि असांखे एस हणी ॾिनो आहे, एस सां जेको आहे इहो इज़ न ईंदो, बल्कि छा ईंदो, इज़ जेको हिते ग़लति इस्तेमालु थियल आहे, सेंटेंस में एरर आहे। हाणे ब्रिक्स खे असां एज़ जेको आहे प्लूरल डील कंदासीं, त थींदो ब्रिक्स आर हिते जेको आहे असां वटि करेक्ट ऑप्शन आहे। ठीकु आहे, इन तरीक़ेकार सां तव्हां इन खे प्रैक्टिस कंदोसि। हाणे अॼु जो फुली लेक्चर इहो ई हो, तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो इनशाला। हाणे इन खां अॻिते असां नेक्स्ट लेक्चर में हलंदासीं। वॾी महिरबानी।